बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग कीअं आहियो दोस्तो ठीकु आहियो मज़े में ख़ैरियत सां आहियो मूंखे उमेदु आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो ख़ैरियत सां हूंदो ऐं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ज़िंदगी जूं बहारूं रौनकूं तव्हांजे असांजे हुजण सां त आहिनि ई आहिनि पर उन सां गॾोगॾु जेके प्यार करण वारा आहिनि जिन जूं दुआऊं असां सां गॾु आहिनि यकीनन उन्हनि जो वॾो असरु आहे हुन ते चवंदा आहिनि त हमेशह नंढनि सां शफ़क़त सां पेश अचणु खपे वॾनि जो अदब एहतराम करणु खपे नियाज़ निवड़त अदा करणु खपे ऐं वॾड़नि जी दुआ वठणु खपे सची ॻाल्हि आहे ऐं दुआ ते ॾाढो यकीन रखंदो आहियां तमामु घणो चवंदा आहिनि त दुआ तक़दीर मटाए छॾींदी आहे सो वाक़ई दुआ तक़दीर मटाईंदी असांजी इहा दुआ सभिनी जे लाइ रब्बुल आलमीन सां इंशाअल्लाह बाज करे करम करे तकलीफ़ूं न ॾिए बीमारियूं परे करे रहम करे ऐं पंहिंजे गंज मां गंज ॾिए पंहिंजी शान मुताबिक़ ॾिए असां घुरंदासीं पंहिंजी औकात मुताबिक़ पोइ रब ॾियण वारो आहे उहो पंहिंजी शान मुताबिक़ ॾींदो सो असांजी हमेशह सभिनी लाइ दुआ ख़ुशि हुजो आबाद हुजो दोस्तो सियासी गर्मा गर्मी त जिथे किथे आहे तव्हांखे त ख़बर आहे खोड़ सारी मूंखां वधीक ऐं उन में खोड़ सारा दोस्त मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां वाबस्तगी रखनि था हमदर्दी रखनि था तालुक़ रखनि था या रूहानी तरीक़े सां घणनि खे पंहिंजो ईअं क़ाइद बि मञनि था घणा असांजा दोस्त अहिड़ा बि आहिनि जेके हीअं स्क्रीन ते ॾिसनि था उहे चवंदा हूंदा त अलाए छा पियो थिए मुल्क में छा थींदो असांजो छा वञे वञी पाण ॼाणनि सियासत ॼाणे वञी पाण ॼाणनि पर असां ते सिधी अणसिधी तरह असरु पवंदो आहे जेके बि मुल्क जा हालात हूंदा आहिनि उन्हनि जा असरात ज़रूरु हेठे तबिके ताईं वञी पहुचनि था ऐं ॿी ॻाल्हि हमेशह इहा कंदा आहियूं त सियासत खे सियासत ई सम्झियो वञे न की उनखे अहिड़े तरीक़े सां जो ज़ाती दुश्मनी में उनखे कन्वर्ट कजे सो इन करे इहे सियासत कल्ह ॾाढो ज़बरदस्तु जुमिलो आहे ज़ुल्फ़कार गुरामाणी जो मां अॼु बि दोहिरायां थो त सजाद भाउ सियासत जे सीने में दिलि न हूंदी आहे सो अॼु त वाक़ई ख़बर पइजी वई कल्ह परवेज़ इलाही साहिबु ऐलान कयो हलिया विया प्राइम मिनिस्टर साहिब वटि ऐं ऐलान कयूं राति ख़बर पई देरि सां त वरी MQM ऐं अपोज़िशन जे विच में ठाह थी वियो आहे छा थींदो इन जा असरात कहिड़ा पवंदा असांजो तमामु सीनियर जर्नलिस्ट तमामु प्यारो भाउ तज़िया निगार ऐं हिननि सियासी लाहनि चढ़नि खे वेझाई खां ॾिसंदड़ अदा मुमताज़ बुखारी सां गॾु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग मुमताज़ भाउ वालेकुम सलाम साईं सुबुह जो सलाम सुबुह जो वालेकुम अस्सलाम कीअं आहियो ठीकु आहियो सखर जो सुबुह कीअं आहे सखर जो सुबुह वॾो हवा वारो आहे बाक़ाइदा हवा घुले पई हाणे इहे कराची ऐं इस्लामाबाद जी हवा दफ़्तर में असर में आहे न पर सखर जे हवाउनि खे दरगुज़र नथो करे सघिजे सखर जे माण्हुनि जा वॾा उन में किरदार शामिल रहिया आहिनि ऐं सखर जी सियासी जेका हैसियत आहे उहा बिल्कुलु हिकिड़ी तमामु घणी इम्पॉर्टेंट आहे सखर हुजे पसगिरदाई हुजे तव्हांजे पासे में शिकारपुर जा सियासतदान आहिनि तव्हांजे पासे में घोटकी जा सियासतदान आहिनि तव्हांजे पासे में ख़ैरपुर मीर जा सियासतदान आहिनि सखर ख़ुदि बज़ाते ख़ुदि जेको आहे सो वॾो गढ़ आहे सियासत जो लाड़काणो बि परे न आहे तव्हां हा सियासतदाननि में ख़ुदि कफ़ील आहे मुमताज़ भाउ MQM ऐं सिंध हुकूमत जो ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी अपोज़िशन खे बि शामिलु कजे पर सिंध हुकूमत जो बेसिकली इम्पैक्ट असां ते पवंदो कीअं था ॾिसो तव्हां हिन ठाह खे ॾिसो हाणे इन ठाह जो जेकॾहिं छेद कजे थो त हुन में कॉन्सिक्वेंसिस इहे ॾिसणा पवंदा त हाणे 4 वॻे ताईं इहे वाक़ई सूरत साम्हूं हुन में नुक़्ता कहिड़ा शामिल आहिनि जिन बुनियाद ते शामिल थी आहे त ज़ाहिरी नुक़्ता आहिनि जेके उनखे वफ़ाक़ी सरकार विझे पई जंहिंमें गवर्नर जी बि उनखे आश हुई शिपिंग वारी वज़ारत या का ॿी वज़ारत घुरण कई उहा हीत थी हाणे हिकिड़ा ओपन जेके ॿिन्ही पासनि खां उन्हनि खे यकीनन आश थी हूंदी पर हाणे उहे ॿिया कहिड़ा अचनि था जेके सिंध जे समूरे सियासी मामले सां सलाहियल आहिनि हाणे हुन में ॾिसूं था हिकिड़ो त यकीनी तौर ते जेकॾहिं पाण प्रमशन था ॾियूं त उन्हनि जो वॾे में वॾो त कंहिं नमूने उहो सिंध जे शहरी सियासत जिन खे उहो लफ़्ज़ शहरी सियासत वारो उन ते कीअं वरी जेको आहे पाण खे रीटेन कनि ॿीहर पाण खे सहेड़े वठनि हाणे हुनमें हिकु त उन्हनि जो हूंदो त सखर हैदराबाद कराची में जेको उन्हनि जो शहरी सियासत वारी जेकी उन्हनि जी रही आहे या रट त उन में वापसी कजे हाणे हुन लाइ हू एडमिनिस्ट्रेटर मुक़रर आहिनि जेके उन में पंहिंजो हिसो वठणु चाहींदा 5 नाला यकीनन ॾिना हूंदा आहिनि मां 1-2 त फाइनल थी विया हूंदा ऐं ॿियो जेको हुननि जो वॾो मुतालबो रहियो आहे जेको वफ़ाक़ी सरकार बि अञा ताईं हुनजो पूरो कयो वाइदा हुनजा थिया रहिया हुन में हुयो त जेके MQM जूं जेके ऑफिसूं जेके लंडन वारे भाई जे करे हिते
कील कयूं हुयूं हा उथण जो मुतालबो ॿियो उन्हनि हिकिड़ी लिस्ट ॾिनी 500 खां 700 जेके ख़बर पई आहे त नामालूम जेके हिन जा कारकुन रहिया आहिनि जी हा आहिनि या के हुनमें कारकुन बि रहिया आहिनि उन्हनि ते जेके काफ़ी केसिस क़िस्म जा लॻा आहिनि उन्हनि खे आज़ादु कजे बट इहे इहे ईअं ॿुधायूं पियूं वञनि सही पर जेको ज़रिया ॿुधाइनि पिया त अञा ॿ शयूं जेके आहिनि उहे अहम आहिनि उहे आहिनि कानून साज़ी जे हवाले सां हुनमें हिकु त बलदियाती कानून साज़ी आहे उन्हनि जो मुताबिक़ रहियो आहे त साॻी परवेज़ मुशर्रफ वारी रहे जंहिंमें उन्हनि खे फ़ाइदो थिए पियो सूट थिए पियो उन्हनि खे करे पियो सॼो जो इलेक्टोरल सिस्टम बि सूट करे पियो ऐं उन खां सिटी नाज़िम वटि हुजे या मेयर वटि हुजे उहे अख़्तियारात वज़ारत वटि न हुजनि एग्ज़ैक्टली हा जी हिकु त उहो उन में कानूनी इहा हिकिड़ी हू चाहिनि था ॿियो उन्हनि खे जेकी शिकायत हुई नौकिरियुनि जी हा त असांजा कारकुन आहिनि माण्हू आहिनि उन्हनि खे नौकिरियूं न मिलियूं आहिनि सही हाणे इहे जेके आहिनि शर्त थी सघनि था जेके MQM जा पाकिस्तान पुलिस पार्टी जेको सॼा सिंध जे कॉन्टेक्ट में आहिनि उहे उन्हनि जा तस्लीम थिया वञनि इन सूरत में ही थियो आहे त हिन जा माना 5-8 मुतालबा जेके आहिनि उहे पूरा थींदे नज़र पिया अचनि जंहिं ते राति जो उन्हनि फाइनल ॻाल्हियूं कयूं मुआदे ते सयूं थियूं जेके MQM जे जेको आहे फैसल सब्ज़ वारी हुन ट्वीट बि कयो आहे त बाक़ी ऐलान रहियल आहे ऐं असांजा मक़सदनि ते सयूं थी वियूं आहिनि हिन मतिलबु इहो आहे त ऑलमोस्ट कमु पूरो थी चुको आहे ऐं हाणे असेंबली में मुखालिफ़ दौर 170 चऊं पिया त हिकिड़ो JU आहे जो अञा ताईं राज़ी कोन्हे जेको आहे मुखालिफ़ दौर बहरहाल 176-77 मुखालिफ़ माण्हू थी चुका आहिनि असेंबली में जी न पर तव्हां छा था सम्झो सियासत में चवंदा आहिनि आख़िरी बाल ताईं आख़िरी कलाक ताईं कुझु आख़िरी मिंट ताईं कुझु बि थी सघंदो आहे वोट ॾियण ताईं ईअं हा सही ॻाल्हि आहे त ईअं बि थी सघे थो त का अहिड़ी ॻरी फ़ोन को अहिड़ो राब्तो जेको हिकु दफ़ो ॿीहर रुॻो हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करणी आहे हाणे जेकी सियासत जी जेकी ॾिठी आहे हिन कुझु ॾींहंनि में उहा पहिरियों हफ़्तनि खां पोइ रोज़ जे बुनियाद ते मटंदी रही हाणे कलाकनि जे बुनियाद ते हाणे ईंदड़ वक़्तनि में पाण ॾिसंदासीं इहा मिंटनि जे बुनियाद ते तब्दीली बिल्कुलु ईअं छाकाणि हाणे कलाकनि हिकिड़े कलाक में परवेज़ इलाही हुननि सां मिक्स थो वञे ॿिए कलाक में हुनजो ऐलान थो अचे त तूं सरकार सां थियो इहे MQM जी कल्ह ताईं ॻाल्हि ई सरकार सां आहियूं वरी जेको आहे राति जो ॿिए पहर में हेॾा मुआदो कनि पिया हाणे शयूं मटबियूं सेकंडनि में का ख़बर हाणे जेके फोन वारो तालुक आहे जेको पाण डिस्कस कंदा आहियूं ज़ाहिर आहे हिकिड़ी का साउंड हूंदी आहे जेकी समूरे पाकिस्तान जी सियासत खे हिकिड़ो ओपन सीक्रेट थी आहे उहा इस्तेमालु थींदी हाणे उहा फोन मूंखे लॻे थो या त ॿुधींदे अचे पई नंबर मटिजी विया आहिनि हा नंबर मटिजी न विया आहिनि नंबर न मटिया आहिनि बैलेंस ख़तमु आहे बैलेंस उते ख़तम थी वियो आहे फ़िलहाल बैलेंस जेको आहे जमा करण ॾियो पोइ वरी ॾिसंदासीं फ़िलहाल थी सघे थो ईअं बि थी रहियो हुजे ॿिन्ही पासनि में माण्हू मोकिले ॿिन्ही खे ख़ुशि कंदा हुजनि फ़ैसिलो को टियों हुजे सही ॻाल्हि आहे बिल्कुलु ईअं ई आहे ऐं जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा हालात थींदा आहिनि त ज़ाहिर आहे घणियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके पसे पर्दा हलंदियूं रहंदियूं आहिनि अच्छा मुमताज़ भाउ हे MQM आहे हमेशह मतिलबु इहो जहिड़ो थींदो रहियो ठाप थींदो रहियो पीपल्स पार्टी सां MQM जो सिधी तरह सां पहिरियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुखालिफ़ धुरनि जे साम्हूं नज़र ईंदी रही असांखे बाद में PTI बि शामिलु थी वई हाणे वरी इहे 3 धुरियूं जेके स्टेक होल्डर्स सॾजनि पियूं छा था सम्झो त कराची हैदराबाद मिरपुर ख़ासि सखर ही 4 अहिड़ा शहर आहिनि जिथे कोशिशि हूंदी आहे त MQM जी त असांखे इन जी सरबराही मिले इन सां गॾोगॾु ॿिया अहिड़ा कहिड़ा खाता आहिनि जेके हू चाहींदा त असांखे ॾिना वञनि नंबर 1 ते जेको पहिरियों पाण हिन जो हिननि में MQM जी या उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी जी जेकी डेमोग्राफी ॾिसी हाणे डेमोग्राफी सॼा तब्दील थी चुकी आहे सखर ऐं मिरपुर ख़ासि खे असां मुंहिंजे ख़्याल में त हाणे वधीक तव्हां हिन ते उहो मां ॿुधायां पियो न हाणे डेमोग्राफी ईअं थी चुकी आहे त सिंध जे ॿाहिराड़ी जे इलाइक़े जा काफ़ी माण्हू हाणे हिननि शहरनि में मुस्तक़िल अची रहिया आहिनि पंहिंजा शनाख़्ती कार्ड ठाराए छॾिया अथनि वोटर लिस्ट में बि अची विया आहिनि पाण कराची में ॾिसंदासीं कराची जी बि डेमोग्राफी हाणे उहा न रही आहे जेकी 5-8 साल अॻु में ई जॾहिं जेको आहे
रुगो 2 या 3 आबादियूं जेके आहिनि उहे वधीक हूंदियूं। हाणे उते सिंध जे ॿियनि इलाइक़नि जा बि जाम माण्हू जेके सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि उहे अची विया आहिनि, उन्हनि जो लखनि में दादा बिल्कुलु आहे। सखर में थियो आहे, ईअं हैदराबाद में थियो आहे। हा हाणे जेको उहा हुनजी डेमोग्राफी जे बुनियाद ते जेकी सियासत जेके आमतौर ते नस्ली सियासत चयो वेंदो, उहा उनजो ज़ोर हाणे न रहियो आहे। हा सवाइ कराची में थी सघे थो हुनजो अञा कुझु थोरो अञा हुजे जो सियासी पस मंज़र में हुनजो हुजे त उहो कुझु अञा हुनजो थोरो घणो ज़ोर आहे। बाक़ी ॿियनि सिंध जे शहरनि में हाणे उहा डेमोग्राफी तुंहिंजी एतिरी नाहे। उहो कुझु ईंदड़ 1-2 इलेक्शन में उहे अञा ताईं वधीक चिटी थी वेंदी ऐं हुन खां पोइ हिननि जो इहो जेको नस्ली बुनियादनि वारो जेको सियासत जो रुख आहे उहो मटिजंदो, इहो माना हिकिड़ो लॻे पियो डेमोग्राफी जे बुनियाद ते। बाक़ी जेकी हू वज़ारतूं या हू घुरण था चाहिनि लामालाउनि में नंबर 1 ते उन्हनि जे लाइ बलदियाती जेको उहो आहे न सिस्टम में दाख़िल थियनि आहे, जंहिंमें उन्हनि खे एडमिनिस्ट्रेटर ऐं थी सघे थो त हू जेको वज़ीर बि आहे उहो हिन जो घुरणु चाहींदा। ऐं नंबर 2 हू शिपिंग वारो फेडरल में हलियो वियो मामलात, फेडरल में, हा फेडरल में घुराईंदा ऐं सिंध मां बि हू जेको नंबर 1 ते इहो घुरंदा। ऐं जेको आमतौर ते इहो त होम डिपार्टमेंट लाइ बि हू चवनि पिया त असांखे ॾियो जो असां हलाए चुका आहियूं, असांखे वसी तजुर्बो आहे ऐं असांजो जेको दौरु आहे उहो इहो बि डिस्कस थियो त उहा कामयाबु तरीन जेकॾहिं असांजो होम मिनिस्ट्री जो दौरु हो त उहो जेको रऊफ़ सिद्दीकी जो ॻाल्हाइनि पिया त उहो रहियो आहे। होम मिनिस्ट्री लाइ बि हुननि रखियो आहे। हुननि एजुकेशन जी बि ॻाल्हि कई आहे, इहो बि ख़बर पई त एजुकेशन लाइ बि हुननि हथु रखियो, पर उहो आउट राइटली हुनजो रिजेक्ट थी वियो आहे। पर होम मिनिस्ट्री हमेशह हिननि जा इहे रहिया आहिनि त लोकल गवर्नमेंट उन्हनि चाहिए आहे, उन सां गॾु हेल्थ उन्हनि वटि रही आहे, होम उन्हनि वटि रही आहे, जी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ते बहु चाहींदा आहिनि त असांखे मिले, एनवायरमेंट ते चाहींदा आहिनि। बिल्कुलु मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, हेल्थ ते हुननि हिन भेरे हथु न रखियो आहे। हुननि खे ख़बर आहे ज़िम्मेदारी जे घर में आहे, हिन करे मथां नाराज़ थी पए। सही ॻाल्हि आहे। हेल्थ ते हिन भेरे हुननि बिल्कुलु ई हथु न रखियो आहे। पर तव्हां छा था सम्झो त जेको पीपुल्स पार्टी खां अलावा सिंध जो अवाम आहे जेको पीपुल्स पार्टी में शामिल न आहे, उहो कीअं थो ॾिसे हिन डिसीशन्स खे ऐं हिन जे मेलाप खे? उहो फ़िलहाल MQM वारे हिन मेलाप खे जेकॾहिं सवाइ PP वारे जेको वोट बैंक आहे या PP में ई ख़ुदि हुनमें 4-5 जेके आहिनि सोच रखंदड़ माण्हू, उहे पंहिंजे पावर पॉलिटिक्स जो ई हू हिकिड़ो गेम सम्झनि था। पर जेको आम सिंधी आहे, घणे भाङे जेको सिंधवासी आहे, उहो हिनखे MQM सां मुआइदे ते ख़ुशि न आहे हूंदो, छो त जेके ख़ासि तौर ते कोर इश्यूज़ हूंदा आहिनि उन्हनि में उहो कॾहिं बि ख़ुशि न हूंदा, छो त सिंधी माण्हू खे घणा ई ख़दशा हूंदा आहिनि त हू अञा ताईं उन सचाई सां सिंध जे इश्यूज़ सां, सिंध जे कोर इश्यूज़ सां बीहनि न पिया। हाणे ख़ासि तौर ते हाणे जेको ख़दशो रहंदो उहो इहो थोरो आहे, जेकॾहिं बलदियाती जेके निज़ाम में हू तब्दीलियूं आणनि था त हुनमें लामाल उहे अहिड़े नमूने हुनजी कानून साज़ी कराईंदा जेका उन्हनि खे सूट कंदी ऐं जेका सिंध जी टोटलिटी जे हवाले सां सिंध खे नुक़सान ॾींदी आहे। तव्हां ईअं ॾिसो न मुमताज़ भाउ त पीपुल्स पार्टी जॾहिं हेॾो वॾो ठाह करणु वञे पई त बदिले में पीपुल्स पार्टी खे छा मिलंदो सम्झ में नथो अचे, छाकाणि त फेडरल बि वञे पई नून लीग वटि, पंजाब असेंबली बि वञे पई या क्यू वटि वेंदी या नून लीग वटि वेंदी या तरीन ग्रुप वटि वेंदी हाणे परवेज़ इलाही खां पोइ, त सिंध त हींअर ॾिए पियो, सिंध खे मिले छा पियो? पीपुल्स पार्टी खे स्पेशली सिर्फ़ु इमरान ख़ान खे लाहिणो आहे। न न न न न ईअं न आहे, ईअं न आहे। ही पीपुल्स पार्टी वटि हिन ॿ त उन्हनि खे हिकिड़ी आउट राइटली हिन वक़्तु फेवर मिलियूं वॾे पैमाने ते। हिकिड़ी हुननि खे इहा मिली वई त हू पावर में ईंदा आहिनि वफ़ाक़, छो त वफ़ाक़ी पार्टी त हू पाण खे क्लेम कंदा आहिनि अञा ताईं, जेतोणीकि हिकिड़े सूबे में विया आहिनि, पर पोइ बि वफ़ाक़ी पार्टी ते हू क्लेम कंदा आहिनि। हिकु त हुनजो अपरेंटली हिन वक़्तु फेस मुल्क में उहो बणिजी वियो आहे त बाबा ही किंग मेकर बणिबा पिया वञनि। छो किंग मेकर माना हिन वक़्तु जेको वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे पार्टी मां कराइण हुननि जे ख़्याल में ही तमामु वॾी अचीवमेंट आहे। इन जो असरु लामाला पंजाब ते पवंदो। पंजाब में थी सघे थो ईंदड़ चूंडुनि में हू कुझु बार्गेन पोज़ीशन नून लीग सां बि करे वेंदा, कुझु ॿियनि सां बाबा तव्हांजी मदद कई, हाणे ही फलाणा माण्हू असांजा हिते अचणु घुरिजे। हू पंजाब मां आउट हुया, ईअं ही ज़रदारी साहिबु ईअं आहे ई न त उहो जेको आहे का हिन जे पुठियां ॿी का सेटलमेंट न कई हुजेसि। उहा यकीननि हिन जूं ॻाल्हियूं फज़ल रहमान मार्फत थियूं हूंदियूं, वरी ॿिए मरहले में सिधी कराचियूं हूंदियूं त बाबा असांखे पंजाब में
जेको आहे तव्हां वाइप आउट हाणे न कंदा ऐं असांजी कुझु कॉन्स्टिट्यूंसीज़ ते हुन जा माण्हू जेके आहिनि हुन जा थी सघे थो सीट एडजस्टमेंट वसीले जेकॾहिं सियासत कनि था त हुन में पंहिंजो रीगेन करे सघे थी। कुझु केपी में बलोचिस्तान में हाणे पीपी इन थी वेंदी, केपी में इन थी वेंदी, छो त ही जेकी हाणोकी सियासत आहे हुननि खे पावर में इन करे थी। ॿियो जेको घणे भाङे ॿुधाए पियो वञे त जेको सुवालु आहे, जेको तमामु वॾो सुवालु आहे त वज़ीर आज़म खां पोइ सदर इम्पीचमेंट करे हुनखे हटायो पियो वञे त सदर केरु थींदो? जेकॾहिं सदर हुन पीपी जे तरफ़ां को थी थो वञे त पोइ मैसेज कन्वे थी वेंदो त बाबा हीउ ॾिसो पीपी अञा इक़्तिदारी पार्टी आहे। छो त माण्हू हिते आम तौर ते जेको इलेक्टोरल पॉलिटिक्स कंदा आहिनि उहे इक़्तिदार खे वधीक प्रिफर कंदा आहिनि, केरु इक़्तिदार में आहे या न। मफ़ादनि जो घोड़ो आहे, ख़तरनाक घोड़ो आहे जेको पंहिंजनि परावनि खे चिचींदो वेंदो आहे, हुनजी परवाह ई न कंदा आहिनि साम्हूं केरु आहे। पोइ ही इन ई मफ़ाद हासिल करण लाइ पोइ उन घोड़े ते वेठा आहिनि हाणे मफ़ादनि वारे में। पोइ हाणे ॾिसो त पोइ हुन में सिंध चिथजे थी या हुननि कंहिंजी परवाह ई न आहे, छो हू सम्झंदा त सिंध में को अल्टरनेट आहे कोन। बहरहाल ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे, अलाह बहितर कंदो। असांजी त इहा ई दुआ आहे त शल इन मुल्क में बहितर थिए। सो बहरहाल हींअर कुझु अपडेट्स बि थियनि पियूं। हींअर सुबुह जो गवर्नर इमरान इस्माइल चयो त MKM सुबुह जो पंहिंजो डिसीजन चेंज कंदी। हींअर जी अपडेट इहा आहे त फैसल वोडा बि हुकूमत जी टीम सां गॾिजी MKM सां हींअर मिले पियो। अञा ताईं निगोसिएशन्स हलनि पियूं। छा था ॾिसो अञा ताईं फिल्म अभी बाक़ी है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाक़ी है। हाणे मिंट मिंट में थींदी न आवरंदी थी वई, हाणे अची वियो वारो मिंट मिंट जो। हाणे बाल बाल ते गेम आहे, हाणे आख़िरी 6 बाल बचिया आहिनि। हा न, हाणे नो बाल जी गुंजाइश न आहे, न वाइट बाल जी गुंजाइश आहे। हाणे 6 बाल ते 6 छक्का खपनि। हा न, हाणे बसि नो बाल थियो त पोइ फ्री हिट हूंदी न। छो त नो बाल जी बि गुंजाइश न आहे, वाइट जी बि न आहे। नो बाल थियो त पोइ सम्झो हाणे पोइ फ्री हिट में उहो हिकु पार थी वेंदो कमु। सो ही ज़ाहिर कोशिशि कंदी, PTI बि पूरी कोशिशि करे पई ऐं ही बि ऑफर ॾेई आया आहिनि। गवर्नर सिंध वारो ॾेई आया, वाडा साहब अञा 2-3 ॿिया बि मैदान में लाहींदा। थी सघे थो शेख रशीद बि हाणे जल्दी पार्लियामेंट लाजिज़ में हुननि सां मिले वञे। पर लॻे इहे पियो त फ़िलहाल MKM हाणे फ़ैसिलो करे वरितो आहे। माना जेके हिकिड़ी एनालिसिस ॿुधाए पई हाणे हुननि फ़ैसिलो कयो आहे ऐं हुननि खे पक थी वई आहे त इमरान ख़ान, छो की लास्ट मूवमेंट ते हिननि फ़ैसिलो कयो आहे। यकीनन ईअं थियो आहे। ऐं छाकाणि त असां हींअर जॾहिं डिस्कस कयूं पिया हिन प्रोग्राम में पंहिंजे में, ज़ाहिर सिंध जा माण्हू तमामु घणा रिलेट कंदा आहिनि पॉलिटिक्स सां। उहो भले होटल ते वेठा हुजनि चांहि जे कप ते, पर ॻाल्हाईंदा आलमी सियासत ते ॻाल्हाईंदा आहिनि। हे त पंहिंजे मुल्क में एॾो वॾो जहान जुड़े पियो, नओं ठहे पियो। पोइ इन पूरे डिसीशन्स में परवेज़ इलाही साहिब सां मुंहिंजे ख़्याल में थोरी ॾाढी थी नथी वई। जेके बि एनालिस्ट इहो ई चवनि पिया त मुनिस इलाही जे हुन ट्रेप में अची वियो, जल्दी शुरूआत थियो चाहे पियो त इहो असां हिन मुखालिफ़ दर वारी कैंप में रहूं। पर हाणे उनमें वरी कुझु ॿिया बि पंजाब जी जेके एनालिस्ट ॿुधाइनि पिया या उतां जी सिनारियो आहे सियासत जो, उहो वरी सिंध खां मुख़्तलिफ़ आहे। छो त ही उते ग्रुप्स तमामु घणा आहिनि, तमामु घणा स्टेक होल्डर आहिनि। पर जीअं त सियासी तौर ते नून लीग हावी आहे, बाक़ी हुन मां निकितल घणा माण्हू आहिनि। PP वारा अक्सर PTI में वियल आहिनि, उहो थी सघे थो सुभाणे उहो फेरो अचे त उहे वरी साॻिया घणा हुन मां PP में अची वञनि। बाक़ी हाणे जेको परवेज़ इलाही वारो आहे हुन इहो सोचियो हूंदो यकीनन त पंजाब हुकूमत में जेकॾहिं मां PTI जे तरफ़ां अचां थो त पोइ हुनखे सहूलियत थींदी त ईंदड़ इलेक्शन में PTI हुनजे ख़्याल मूजिबि कमज़ोर रही सघे थी ऐं हिन जे करे हुननि जा जेके मेंबर पाण सां मिलाए ऐं ईंदड़ इलेक्शन में हिकिड़ो सुठो जेको आहे अंग हासिल करे वेंदो पंजाब असेंबली में। थी सघे थो त अहिड़ो कयां पावर पॉलिटिक्स हुनजे झोली में अचे, जीअं हाणे 10 मेंबरनि ते वज़ीर आला थियण ख़ासि वरिती ऐं तीअं हुन वटि हासिल करे। पर हाणे उहो हुनजी जेको बाल लॻे थो वाइट थी वियो आहे। पर उहो ज़रदारी साहिब जी जेकी सियासत आहे या मौलाना साहिब जी, उहो हुनजो बाल वाइट कराए छॾियो आहे। हाणे हुन पंहिंजो चांस विञाए छॾियो आहे। पर यार सियासत में का ख़बर न आहे, चवंदा ठीकु आहे उहो बि जेको आहे हुन जहांगीर तरीक़े ग्रुप आहे, अलीम ख़ान ग्रुप आहे, उहे वरी फेरो खाइनि, उहे चवनि असांखे नून लीग जो क़बूल न आहे, असांखे जेको आहे MKM जो थी सघे थो चइनि सीटुनि वारी PP जेको चवनि असांखे वज़ीर आला ॾियो, भला असां तव्हांजो वज़ीर आज़म कयूं था। छो त अञा इहे निकिरंदा न, इहे खुलंदियूं खुर्जियूं खुलंदियूं, हुन मां कंहिंमां जेको आहे पीठ लटो निकिरंदो, कंहिंमां हिन जा दाणा निकिरंदा, कंहिंमां कुझु निकिरंदियूं न शयूं। यकीनन। बहरहाल
उम्मीद आहे त शायदि बहितर थिए इन पूरे मुल्क लाइ, ख़ासि तौर ते असांजे सिंध जे लाइ बि ज़बरदस्त थिए। वरी महिरबानी मुमताज़ भाउ, सुबुह साण ऐं सखर मां अॼु दुनिया जी अपडेट मिली वई। वाह वाह, बहितरीनु, थैंक यू सो मच। जी दोस्तो, मुमताज़ बुखारी तमामु सीनियर जर्नलिस्ट, एनालिस्ट ऐं उनजो पंहिंजो हिकिड़ो तजुर्बो आहे, वसी तजुर्बो आहे, सभिनी सां हथ ॿध आहे। ऐं ज़ाहिर आहे जेके दोस्त मीडिया सां सलाह रहिया आहिनि एतिरनि सालनि खां, उहे मुख़्तलिफ़ सियासतदाननि जे मिज़ाजनि मां बि बख़ूबी वाक़िफ़ रहनि था ऐं उन्हनि खे तजुर्बो ऐं पंहिंजा हिकिड़ा हर जेको बि माण्हू मीडिया सां रिलेटेड आहे उनजा पंहिंजा रिसोर्सिस थियनि था, पंहिंजूं उन्हनि जूं जेके इंफॉर्मेशन्स आहिनि उहे सही बि साबित थींदियूं आहिनि। ऐं खोड़ सारा असांजूं सियासी पार्टियूं बि इन्हनि सीनियर जर्नलिस्ट खे बि ओबे कंदियूं आहिनि, उन्हनि जे तजिए खे हू फॉलो अप कंदा आहिनि। त इन करे ही जेका अॻकथी करणु आहे हींअर उहा यकीनन कुझु फाइनलाइज़ नथी थी चई सघिजे उनखे त थियणु छा पियो वञे मुल्क में। बिल्कुलु शतरंज रांदि वांगुरु हींअर पाकिस्तान जी सियासत बणिजी पई वञे ऐं ईंदड़ जेके कुझु कलाक आहिनि, पहिरियां ॿुधोसीं त 72 कलाक, पोइ 48, पोइ 24, हाणे हर ईंदड़ कलाक डेवलपमेंट जेका थिए पई उहा बाक़ाइदा हिकिड़ी उन में क्यूरियोसिटी आहे, सभिनी जो तजसुस आहे त आख़िर कहिड़ो माण्हू केॾांहुं वेंदो, छा कंदो, कहिड़ी पार्टी खे जॉइन कंदो, कहिड़ी पार्टी ऐलान कंदो। पर हतमी फ़ैसिला वरी बि थींदा असेंबली में। पोइ ॾिसूं जिथे एतमाद जी रिथ पेश कई वई आहे उते छा सिनारियो आहे। पाण मुल्की सूरत हाल ते पे ॻाल्हि ॿोल कईसीं त हीअ सियासी सूरत हाल कीअं हर लम्हे चेंज थिए पई ऐं हींअर बि के नवां मुआहिदा, नयूं ॻाल्हियूं। राति ताईं हिकिड़ी अपडेट हुई, सुबुह साण ॿी थी आहे। यकीनन इहो कमु आहे सियासत जो। ब्रेक खां पोइ असां ईंदासीं अॼु पंहिंजे महिमान सां मुलाक़ात कंदासीं। असांजा महिमान जेके अॼु मोज़िज़ हिते महिमान मौजूदु आहिनि उनजो तालुक़ु त ज़ाहिर ऑब्वियसली हितां सां ई आहे, पर ॿाहिरि जॾहिं माण्हू रहे थो पंहिंजे मुल्क खां परे त आसान हिकु त हूंदो न आहे, पर जॾहिं माण्हू पंहिंजी ॿोलीअ खां, पंहिंजी सकाफ़त खां, पंहिंजे मिटनि माइटनि खां, दोस्तनि अहबाबनि खां या उन माहौल खां जिथे हू उसरे थो, वॾो थिए थो, उतां जॾहिं परे वञी हिकु अहिड़े मुल्क में रहे थो जितां जा कानून मुख़्तलिफ़ आहिनि, जितां जा माण्हू मुख़्तलिफ़ आहिनि, जिते एंटायरली डिफरेंट डाइवर्सिटी आहे या उते मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू रहनि था, उन्हनि जा मिज़ाज मुख़्तलिफ़ आहिनि। हर शख़्स में कहाणी आहे, उते हर फ़र्द में कहाणी आहे। उते ख़ुशियूं बि आहिनि त महिनतूं बि आहिनि ऐं उते विछोड़ा बि आहिनि त अकेलायूं बि आहिनि। इहे सभु शयूं जॾहिं उते इंसान पाण सां गुज़ारे थो ऐं ॿियनि खे ॾिसे थो त यकीनन कुझु लिखण ते, कुझु सोचण ते, कुझु करण ते दिलि करे थी। त यकीनन असांजो जेके मोज़िज़ महिमान आहिनि उन्हनि ॿिन्ही जो तालुक़ु ईअं ई आहे। हिकु असांजी अदी बल्कि ॿई डॉक्टर आहिनि पंहिंजे प्रोफेशन सां, पर उन सां गॾोगॾु इंसान बि आहिनि, उन सां गॾोगॾु अहसासु रखंदड़ बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु लेखकाऊं बि आहिनि। त लिखनि थियूं, परखनि थियूं, ॾिसनि थियूं, सम्झनि थियूं पंहिंजे एक्सपोजर सां ऐं पोइ कोशिशि कनि थियूं त ॿियनि खे बि ख़बर पवे त ॿाहिरी दुनिया में थिए छा पियो। हिकु अदी जेका पाण उते डॉक्टर बि आहे, पर उन मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जॾहिं मिले थी, जॾहिं मुख़्तलिफ़ कहाणियूं अर्पे थी, ॾिसे थी, सम्झे थी, उन्हनि जूं स्टोरीज़ पुछे थी, त पोइ उनजी दिलि चवे थी त आउं कुझु अहिड़ो लिखां ताकी ॿियनि खे उन मां फ़ाइदो पए। ऐं ॿी अदी जेका आहे सा डॉक्टर बि आहे, पर उन सां गॾु शाइरा बि आहे, उनजी जीन्स में शामिलु आहे। ऐं असांजी ॿ मोज़िज़ भेनरूं, ॿई मोज़िज़ डॉक्टर कुरतुल इरशाद, पाण अमेरिका में रहियूं। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, कैसी हैं डॉक्टर आप? ठीक हैं, वेलकम कहते हैं हम आपको। आपकी ये किताब पर कटे परिंदे मेरे हाथ में, इस पर हम कुछ डिस्कस करेंगे, कुछ आपके एक्सपीरियंस को। ऐं उन सां गॾोगॾु असां वटि ॿी आहे अदी हिना अम्बरीन तारिक। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, कीअं आहियो अदी? तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु, तव्हां भी डॉक्टर, तव्हां भी शायरा। बिल्कुल, आजकल डॉक्टर कुछ इस तरीके से आ रहे हैं कि डॉक्टर भी हैं और फ़नून लतीफ़ा के साथ भी उनका बड़ा गहरा पढ़ने की आदत होती है। ज़बरदस्त। चलते कुरतुलैन, हम आपकी तरफ से आते हैं। आप डॉक्टर भी हैं, वहीं अमेरिका में आपका रहना है, काफ़ी सालों से है। आपने ये जो किताब लिखी है मुख्तलिफ़ कहानियों पर मबनी, ऐसे कौन से वाक़यात होते हैं जिनका जानना बहुत ज़रूरी होता है यहाँ पे, जो ख्वाब देखते हैं हम अमेरिका जाके रहें? मेरे ख़्याल से कुछ स्टोरीज़ वहाँ पर ऐसी होती हैं जो यहाँ तक पहुँच नहीं पाती हैं। कुछ वहाँ पर हमारी देसी कम्युनिटीज़ ऐसी हैं जो बहुत ज़्यादा डोमेस्टिक वायलेंस का शिकार है, लेकिन वहीं पे भी जी बिल्कुल वहाँ लेकिन पर उनको अपना ख़ानदान और मजबूरियाँ
911 ڈائل کرنے سے روکتا ہے. بالکل ایگزیکٹلی یہی بات ہوتی ہے, اور وہ بہت ساری باتیں جو ہے 7 سمندر پار یہاں پر پہنچ نہیں پاتی ہیں, تو لوگ سمجھتے ہیں کہ بہت ہنسی خوشی بہت سکون کی لائف جو ہے وہاں پر گزر رہی ہے. تو میرا خیال سے کہ یہ بہت ضروری ہے اویئرنیس لوگوں کو, اور میں ایسے ہی لوگوں کی وہاں پر آواز بننا چاہتی تھی, بہت نیٹ ورکس جو ہے میں بنانا چاہتی تھی تاکہ یہاں سے اگر لوگ وہاں پر جائیں تو کس طریقے سے جو ہے وہ ہیلپ یوز کر سکتے ہیں. تو ہمارے دیسی لوگ وہیں پہ بھی ویسے ہی ہیں جیسے یہاں پر تھے یا چینج ہو جاتے ہیں؟ مجھے لگتا ہے تھوڑے یہاں سے ذرا زیادہ نیرو مائنڈڈ مجھے ایسا لگتا ہے کہ وہاں جب جاتے ہیں جی ہاں بالکل مزید اور ہو جاتے ہیں. اس کا کیا سبب ہے, آپ کا ایکسپیرینس کیا کہتا ہے؟ مجھے لگتا ہے انسیکیورٹیز بہت زیادہ ہیں, شاید وہاں پر ہم دیسی کمیونٹی اتنی زیادہ اسٹرانگ نہیں ہے, تو یہ بھی نمبر 1 وہاں پر ریزن ہے. اور دوسرا یہی ہے کہ ہم لوگوں کا سپورٹ سسٹم وہاں پہ بہت ویک ہے. اچھا, تو سر کون سا ڈومیسٹک وائلنس ہے جو وہاں پہ بھی گھریلو تشدد کی آپ بات کر رہی ہیں؟ جی بالکل. تو وہ پھر مینٹل ٹارچر ہے یا فزیکل ٹارچر؟ فزیکل ٹارچر بھی ہے اور مینٹل ٹارچر بھی ہے. اسی لیے وہاں پر میں نے جب وومن شیلٹر میں یہ والنٹیئر کرنا اسٹارٹ کیا تھا تو بہت مجھے حیرانگی ہوئی تھی یہ سب کچھ دیکھ کے کہ یہ تو سب پاکستان میں ہم سنتے آئے تھے, دیکھتے آئے تھے, نہیں سوچا تھا کہ یو ایس میں بھی گھروں میں یہ ہوتا ہے, یو ایس جیسے ملک میں بھی ہوتا ہے. مطلب میں گوروں کی بات نہیں کر رہی, میں صرف دیسیوں کی بات کر رہی ہوں. اور گھر سے نکالے جانا بغیر دوپٹے کے, راتوں رات ننگے پیر, اس طریقے سے بہت وہاں پر بھی ایسے کیسز ہیں جو سڑکوں پہ گھوم رہی ہوتی ہیں, کوئی جگہ نہیں ہوتی ہے جانے کی. یہ کوئی ایک ایسا واقعہ نہیں ہے, وہاں پر بہت سارے ہیں. اور ممالک کے ساتھ بھی ایسا ہوتا ہے یا آپ دیسیوں کے ساتھ زیادہ ہوتا ہے؟ میرے خیال سے دیسیوں کے ساتھ شاید زیادہ ہوتا ہے. لائک اے سیٹ کہ سپورٹ سسٹم ہمارا اتنا نہیں ہے, اور وہی آپ والی بات کہ 911 ڈائل کرنے سے بہت ساری وجوہات ہیں جو ہمیں روکتی ہیں. بہت ہماری فیملی ڈگنیٹی ہوتی ہے, خاندان, کیونکہ وہ جو گورے ہوتے ہیں, گوریاں ہوتی ہیں, ان کو تو ان کے رائٹس کا پتہ ہوتا ہے, وہ دیر ہی نہیں کرتی موبائل. ایون ان کے بچے ہوتے ہیں, اگر ڈانٹ دیا تو بھی وہ کہتے ہیں کہ وہاں سے بھی ڈسون بہت ایزیلی کر دیتے ہیں, نیم چینج کر لیتے ہیں سب. لیکن ہمارے جو مرد بھائی ہیں, حضرات ہیں, وہ کہتے ہیں اچھا کہاں جاؤ گی پاکستان میں ابھی بابا کو فون کرتا ہوں کہ ذرا وہ بات کر لیں گے, پھر یہاں سے اس کی امی کی بھی فون آ جاتا ہے. اسٹیٹس فائل نہیں کرتے ہیں, ڈپورٹ کرنے کی ہر وقت دھمکی دی جا رہی ہوتی ہے. تو یہ بھی بہت ایسے کیسز ہیں وہاں پر جو شیلٹر ہوم میں نے دیکھے کہ جن کو بہت ضرورت پڑی کہ امیگریشن ویزاز فائل کرنے پڑے جن کے. تو یہ بھی ایک وجہ ہے وہاں پر بہت زیادہ ڈومینیٹ کرنے کی. کافی لوگ تو یہاں سے اس طریقے سے بھی شادیاں کر کے جاتے ہیں کہ چلیں بھائی شادی بھی ہو جائے گی اور گھر کا کام کاج اسٹور ادھر ادھر ہم اتنی تسلی دیتے ہیں. میں نے کافی دیکھا, خاص طور پہ دیسیوں میں یہ چیز دیکھی کہ لوگ خوش ہوتے ہیں کہ لڑکا امریکہ میں پتہ نہیں کیا کرتا ہے, اور پتہ تب چلتا ہے جہاں اچھی خاصی پڑھی لکھی لڑکیاں وہاں پہ اسٹورس پہ کھڑی رہتی ہیں 10-10 گھنٹے, اور آؤٹ جابس بھی کر رہی ہوتی ہیں, گھر کا بھی کام کر رہی ہوتی ہیں, صرف یہ کہ امریکہ میں رہتے ہیں. تو ان چیزوں کو کیسے لوگوں کو بتایا جائے, ریئلٹیز؟ میرے خیال سے بغیر دیکھے بغیر سوچے سمجھے, کیونکہ ہم لوگوں کے یہاں پہ ہو جاتی ہیں شادیاں. اب کسی کا اگر رشتہ آیا کسی کے تھرو, کسی رشتے والی کے تھرو, تو اور آتا بھی مطلب کسی ایسی فیملی میں ہے جو بیچارے آگے پیچھے کچھ پتہ نہیں کروا سکتے, کون کسی کو بھیجے یا پتہ کروائیں ہم کس طریقے سے. سوشل میڈیا پہ تو سب نے اپنی بہت فینسی فوٹوز لگائی ہوتی ہیں, وہاں پہ گاڑی لینا آسان ہے انسٹالمنٹس پہ, موبائل فون ایک مہنگا لینا بہت ایزی ہے وہاں پر. تو وہ سب کچھ آپ شو آف کر کے سوشل میڈیا پہ ادھر ادھر لگا سکتے ہیں, جس سے یہی لگتا ہے کہ وہ بہت ویل سیٹ ہیں, شاید بہت کھاتے پیتے گھرانے کے ہیں وہاں پر. تو آئی تھنک یہ ایک بہت بلائنڈ پٹی جو ہے وہ بندھی ہوئی ہوتی ہے. لیکن وہ جب وہاں پر جاتی ہیں تو صرف انہی کو پھر پتہ چلتا ہے کہ یہ سب کچھ تو کریڈٹ پہ ہے, یا یہ سب تو ایک جینیٹر کے پاس بھی وہاں پر یہ سہولت میسر ہے جو کہ میک ڈونلڈس میں گئے ادھر ادھر کام کر رہے ہیں, یا بیچارے باتھ روم بھی دھو رہے ہیں, گورے لوگ بھی, یہ سب کچھ تو ان کے پاس بھی ہے. لیکن وہی بات ہے, جاب سٹیبل نہیں ہوتی ہے یا ایجوکیشن اتنی نہیں ہوتی ہے, لیکن اوپر سے ایسے دکھا دیتے ہیں کہ امپریس ہو جاتے ہیں یہاں پہ کافی سارے لوگ. صحیح کہہ رہی ہیں آپ. تو مجھے لگتا ہے کہ جسے ہم چھان پٹک کہتے ہیں وہ بہت زیادہ ضروری ہے کرنے کی. آپ ٹائم لیں اپنا, ایک دم جلد بازی میں کرنے کی ضروری نہیں ہے. اور لڑکیوں کو واقعی پتہ ہونا چاہیے کہ واقعی ہمارا پیپر ورک ہو رہا ہے, فائل کیا جا رہا ہے, کہاں پہ ہو رہا ہے, یہ سب کچھ بھی معلوم ہونا چاہیے. یا ایٹ لیسٹ پیرنٹس کو چیک رکھنا چاہیے, ان سے بار بار پوچھیں کہ ایسا ہو رہا ہے کہ نہیں ہو رہا ہے. ہاں, پیرنٹس کو بھی. اور اکثر ہم سوال یہ کر رہے ہوتے ہیں, اپنے پیرنٹس کو بھی یہ کرنا چاہیے کہ
बेटी का खुश रहना ज़्यादा इम्पोर्टेंट है या बेटी का शादीशुदा रहना इम्पोर्टेंट है? Exactly. इन चीज़ों को अब खुल के बात करने की ज़रूरत है और बिल्कुल। बहुत ज़रूरी है इसका। अचूदा मैडम हिना अमरींदा अचूं पिया त तव्हां बि यूके में रहो था, तव्हां बि डॉक्टर आहियो। कैनेडा। आई एम सॉरी, कैनेडा में था तव्हां यूके में पढ़िया हुते? यूके में पोस्ट ग्रेजुएशन कई आहे। तव्हां पोस्ट ग्रेजुएशन कई आहे यूके मां, त कैनेडा में बि ऑलमोस्ट साॻी लाइफ आहे, आइसोलेशन आहे, ॾाढा हॉट डेज़ आहिनि, हॉट वेदर आहे, पोइ तव्हां शाइरी ॾांहुं हलिया वियो, तव्हां कहाणी वाणी कोन लिखियूं? मूं स्टार्ट त ज़ाहिरा कहाणियुनि खां ई कयो हो, नॉवलिस्ट जी धीउ आहियां त पर मूंखे जीअं जीअं अॻियां वईसि मेडिकल में एडमिशन थियो त मुंहिंजो आई डोंट नो ऑटोमेटिक हूंदो आहे न, नेचुरल इहे शयूं हूंदियूं आहिनि, त मुंहिंजो रुझान हिकदमि शाइरी ॾांहुं हली वियो, त मां इंग्लिश में पोइट्री कंदी हुयसि। इन खां पोइ बाबा जेको सख़्ती हुनजी हुई जो शाइरी खे छॾो, छो जो सोच घणी थी उन में इन्वॉल्व थिए, तव्हां कहाणियूं लिखो, यू हैव सो मेनी टॉपिक्स अराउंड, हलंदे फिरंदे तव्हांखे टॉपिक्स मिली था वञनि। त मां वरी हुन कोशिशि कई, पर हुन में वरी तमामु घणो पढ़ाई बि करणी थी पवे न लिखण लाइ। शाइरी में बि पढ़णो थो पवे, पर शाइरी में एक्सप्रेशन लाइ तव्हांखे मिनिमम वर्ड्स खपनि, ऐं मी बीइंग अ फिजिशियन एतिरा स्ट्रॉन्ग वर्ड्स हुजनि जो हा उहो त पढ़ाई त उहो obviously, थींदी, पर वरी लिखण में बि उहो थींदो, त पोइ वरी मी बीइंग अ मेडिकल स्टूडेंट मूं वटि एतिरो टाइम कोन हूंदो हो जो मां स्टोरीज़ खे कंटिन्यू कयां। पोइ मां अदबी सहाफ़त तमामु घणी कई, ॿाहिरि रहंदे मां इलाही कंदी हुयसि, ऐं छो जो मूंखे परमिशन कोन हुई घर मां जो मां कंहिं मुशाइरे में वञा, त पोइ मां वेंदी हुयसि त वरी हुननि जी रिपोर्टिंग करे छॾंदी हुयसि। पोइ हुन खां पोइ जॾहिं ॿार थोरा वॾा थिया ऐं हस्बैंड खे बि इहो कॉन्फिडेंस आयो, हिन खां उहो बि अदबी हो मिज़ाज हुन जो बि, पोइ हुनखे ख़बर पई जो तमामु सुठी पोइट्री करे पई, हुनखे वणी, पोइ हुन मूंखे अलाउ कयो। पोइ हुन खां पोइ मूं बाक़ाइदा वञणु शुरू कयो, पर तमामु घटि, छो जो पहिरीं सेग्रीगेटेड सोसाइटीज़ में ख़ाली वेंदा हुआसीं, पोइ हुन खां पोइ मिक्स गैदरिंग में वेंदा हुआसीं, त उहे पंहिंजा देसी जेके असांजा हूंदा आहिनि, त असांजी हिकिड़ी टिपिकल मेंटालिटी माइंड सेट हूंदी आहे। पोइ हस्बैंड आहे त हुन सां गॾु वञा पई, हस्बैंड आहे त घर में वेठी आहियां, साल में 2 या 3 मुशाइरा, हा इवेंट्स तमामु घणा थियनि था, पर मां ख़ाली साल में 2-3 पोइ तव्हां रियल प्रैक्टिस बि कयो था हुते पंहिंजे प्रोफेशन सां गॾु, पर हिकिड़ी प्रोफेशनल डॉक्टर उहा का पेशेंट चेक थी करे हिते आमद थी त प्रिस्क्रिप्शन जी जाइ ते वरी ॿियो पनो निकिरंदो त तव्हां थींदो आहे, बिल्कुलु थींदो आहे, राइट, प्रिस्क्रिप्शन पैड रखियलु हूंदो आहे, हुन ते हिकिड़ो को शेर या मिसरो लिखियलु हूंदो आहे, वरी पेशेंट ईंदो आहे हुनखे फाड़े हेठि रखी थी छॾां, वरी पेशेंट जी प्रिस्क्रिप्शन आ रहे हैं दर्द लेकर जा रहे हैं मुस्कुराहटों के साथ, तो इहा लाइन लिखी वई ऐं तंहिंखां सवाइ डिपेंड बि इहो करे थो न, जे पेशेंट्स अचनि था त हुननि सां जॾहिं ॻाल्हायूं था, त असां छो जो फैमिली फिजिशियन आहियूं, त असांजो बेसिक कमु त उहो काउंसलिंग आहे, त पोइ काउंसलिंग में इलाही सारी शयूं असांखे ख़बर पवनि थी, इंक्लूडिंग डोमेस्टिक वायलेंस, त पोइ जॾहिं उहे वञनि था त पोइ वरी उहो हलंदी थी रहे, ख़ाली इहो न जो इश्क मोहबत हले पई, एतिरो पंहिंजे मुल्क जी, पंहिंजे माइटनि जी, दोस्तनि जी पढ़ाई जी यादि अचे थी, आइसोलेशन में त माण्हू ॿियो करे छा, एतिरो ब्यूटीफुल आहे कैनेडा जो तव्हां न बि चाहियो त बि शेर पाणे पाणे ऑटोमेटिकली थींदा था वञनि, पर जॾहिं बर्फ़ पवंदी आहे, बर्फ़ हटाइणी हूंदी आहे, ओॾी महिल तव्हां ॻोठ ज़रूरु यादि ईंदो। अच्छा, इहो हिकिड़ो इलाही सुठी ॻाल्हि आहे जो असां माशाल्लाह मूंसां गॾु मुंहिंजा ॿार हुया, त हिकिड़ी सिस्टमैटिक लाइफ जेकॾहिं तव्हां पंहिंजी बनाए छॾियो, ॿार बि स्कूल वञनि था, मां बि पंहिंजो यूनिवर्सिटी जॉइन करे वरिती, हस्बैंड बि कमु पियो करे, सभु डिवाइड करे छॾियो असां पंहिंजो पंहिंजो कमु, त उहो हिकिड़ो असांजो ईअं मशीन वांगुरु ऑटोमेटिक सिस्टम हलंदो, ॾींहुं उथे पई, सुबुह जो बर्फ़ क्लियर करे पई, गाॾी क्लियर करे पई, आउं किचन में आहियां, नंढी तयारु पई थिए, मुंहिंजो हस्बैंड अचे पियो या वञे पियो, त असांखे इहो महसूसु कोन थियो। हिकिड़ी इहा बि इलाही शइ थींदी आहे, छो जो अवेयरनेस जेको डोमेस्टिक वायलेंस, इमोशनल वायलेंस हिन में, पर अवेयरनेस इलाही ज़रूरी हूंदी आहे, तव्हां हिकिड़ो सिस्टम ले डाउन करे छॾियो ऐं मेक श्योर कि उहो फॉलो थिए, पोइ एतिरी प्रॉब्लम नथी थिए। अच्छा, वैसे भी ये कहा ये जाता है कि हमारा ये जो पाकिस्तान है तो मर्दों का मुल्क है, कहा ये जाता है। हमारे दोस्त फैमिली के साथ कनाडा में रहते हैं, तो वो उनका ये कहना होता है कि भाई मैं कनाडा में बर्फ़ भी साफ़ कर रहा होता हूँ, घर भी साफ़ कर रहा होता हूँ और तमाम काम भी कर रहा होता हूँ, जब फ्लाइट लैंड करती है कराची, तब मैं उठ के बोलता हूँ कि उठो और बैग नीचे उतारो, अब हमारा मुल्क आ गया। सही बात है, बिल्कुल ऐसे ही होता है। वहाँ तुमने मुझे बड़ा जुल्म किया है, तुमने, मैं किसी को कह भी नहीं सकता, उसको भी नहीं बता सकता, इधर पूरे काम
तो उधर तो फिर ये माहौल भी है इस तरह से। अच्छा हिना में तहां माशाल्लाह ही जीअं असांजी कुरतुलैन स्टोरीज़ लिखियूं तहां लिखियूं तहां जॾहिं स्टोरीज़ लिखो था उते शेयरिंग कंहिंसां करणु चाहियो था। हाणे त सोशल मीडिया जो दौर आहे, हिननि किताब लिखी छॾियो, हिन दौर में त सोशल मीडिया बि आहे, पर उन वक़्त में त ख़त लिखबा हुआ, कालम लिखबा, किताब केरु वञी डायरी जो ज़मानो हो न, डायरी जो हिकिड़ो ज़मानो, त हा जी, जी, 90s में जेको जी, दौर हो उन में त पंहिंजी डायरी रजिस्टर्स ठाहे रखिया, उहे रखियल हूंदा हुआ, उहो शेयरिंग जो मौक़ो न मिलंदो। मुंहिंजो जो बैकग्राउंड सॼो एजुकेशन सां ऐं मुंहिंजा मामो PhD हो, ॿियो बि, पोइ मां मेडिकल जी स्टोरीज़ उन्हनि सां डिस्कस कंदी हुअसि, शेयर कंदी हुअसि, त मूंखे चवंदो लिखी ॾे, इबरत में कॾहिं मैरान में ईअं छपराए छॾंदो। त उहो ऐं आउं वरी पढ़ी बि न सघंदी हुअसि छो मुंहिंजी सिंधी को एतिरी हाई फाई कोन हुई, बसि मूंखे इहो हूंदो जो शेयरिंग थी विथ दैट्स अ सैटिस्फैक्शन। पोइ उन खां पोइ जॾहिं पोइट्री वारे पासे स्टार्ट कयमि ऐं उर्दू में स्पेशली, त पोइ इहो राइटिंग जेके हुया उहे ख़ाली जर्नलिज़म ताईं महदूद रहिजी विया, उन खां अलावा वरी पोइ मूं स्टोरीज़ कोन लिखियूं न, पर मुंहिंजो इरादो आहे हिकिड़ो नॉवल पाइपलाइन में आहे मुंहिंजो। हा दिमाग़ी पाइपलाइन में न पेपर वारे पाइपलाइन ते, पर मां इन करे उनजो ज़िक्र घणो नथी करां, वरी माण्हू चवंदा न ॿुधायो इन जो प्लॉट छा आहे इहो, सो इट्स अ सीक्रेट। चलो वो सीक्रेट ज़ाहिर किताबन में तो पढ़ना सी, पहले लोग डायरी लिखते थे छुपा के रखते थे, अब तो स्टेटस अपडेटेड होता है कि हैविंग लंच विद फलां और ये और वो। अच्छा डॉक्टर कुरतुलैन, आपको ये ज़बरदस्त से परकटे परिंदे ऐसी कौन सी स्टोरीज थी जिन्होंने आपको आपके प्रोफेशन से हट के यहाँ तक मजबूर किया कि आप लिखना शुरू करें? ज़ाहिर पहले आइस ब्रेक तो हुआ होगा ना, जिसने आपको लिखने में, देखने में तो चले बंदा देख लेता है, महसूस करता है, किसी डिस्कस कर लेता है, लिखने के लिए उनको बड़ी जुस्तजू चाहिए। आई थिंक ये 10 या 11 years ago ये घर से ही स्टार्ट हो गया था, व्हेन आई मूव परमानेंटली ओवर देयर, और घर में ही एक तरीके से शेल्टर होम जो है उस टाइम पे मेरा बन गया था। मतलब दोस्ती तो मैं नहीं कहूँगी, जैसे आपके जूनियर्स या सीनियर्स या कोई क्लास फेलोज़ आगे पीछे जब पता चलता है कि अच्छा कोई बाहर है तो रीच आउट करते हैं। मैसेंजर का ज़माना था उस टाइम पे, व्हाट्सएप तो इतना नहीं होता था, मैसेंजर पे रीच आउट कर लिया कि ओ अच्छा तुम भी यहाँ पर हो, हम भी यहाँ पर ही रहते हैं। उसी तरीके से जो है हल्का फुल्का जो है कनेक्शन स्टार्ट हुआ, और फिर मैसेजेस आहिस्ता आहिस्ता जो है कुछ फ्रेंड्स के आना स्टार्ट हो गए कि हम मुश्किल में हैं, जगह चाहिए, थोड़े दिन के लिए छुप के रहना है, कहाँ जाएं। तो एंड माय डोर्स वर अल्हम्दुलिल्लाह ऑलवेज ओपन एंड स्टिल दे आर ओपन। किसी को भी ज़रूरत पड़ी और आहिस्ता आहिस्ता करके वो एक ऐसा शेल्टर होम भी बन गया कि कुछ फ्रेंड्स को जैसे एग्ज़ाम्स देने के लिए यहाँ से आना होता है या इंटर्नशिप करने के लिए भी थोड़े थोड़े अरसे के लिए भी, तो वो भी फिर वहाँ पर मेरे पास जो है रहते थे। तो इसी तरीके से आई थिंक आहिस्ता आहिस्ता जब लोगों को पता चलता गया तो उन्होंने मुझे कहा कि थोड़ा सा तुम ऊपर लेवल पे जो है वॉलंटियर करना स्टार्ट कर सकती हो। यहाँ पे ऐसे बहुत सारे इदारे हैं जैसे रोनाल्ड मैकडॉनल्ड्स हाउस की, तो अपने हॉस्पिटल के थ्रू वहाँ अप्लाई किया, तो जिस हॉस्पिटल MD एंडरसन से मैंने अल्हम्दुलिल्लाह पोस्ट डॉक्टोरल फेलोशिप की है। अच्छा। तो उसी 3rd फ्लोर पे ही रोनाल्ड मैकडॉनल्ड्स का एक जो था वहाँ पर मैंने उधर वॉलंटियर स्टार्ट किया। फिर आहिस्ता आहिस्ता ये जो है ग्रो करना शुरू किया, और फिर मुझे जो है एक फ़ंड रेजिंग में मैंने वहाँ पर अटेंड किया था, और वहाँ से जो है मुझे दया वुमेन शेल्टर का जो है पता लगा। अच्छा। और मुझे ये भी मालूम हुआ कि ये साउथ एशियन वुमेन शेल्टर को जो है वो सपोर्ट करते हैं। अच्छा। तो वहाँ पर जाके फिर मैंने वॉलंटियर स्टार्ट किया कि मैं किसी भी अगर कर सकूँ काम। तो मैंने खुद वॉलंटरी काम किया है वहाँ पे, मैंने खिड़कियाँ भी साफ़ की हैं और पोछे भी लगाए हैं और टेबलें भी साफ़ की और खाना भी बनाया। बिल्कुल फंड रेजिंग की जो भी एक्टिविटीज़ थी, हाँ आई फील प्राउड। और हम लोग शायद इस चीज़ को इस तरह से समझते हों कि यहाँ पे काम करना सिर्फ ऑड जॉब्स करना, जॉब्स को हम बुरा नहीं समझते, लेकिन कहने का मकसद है कि वॉलंटरीली जब आप काम करते हैं ना तो आप फील प्राउड करते हैं। बिल्कुल पेन यहाँ से उठा के वहाँ रखना भी, ये भी वॉलंटियर में फिर शामिल हो जाता है। सही कह रही है, सेल्फ सैटिस्फैक्शन। तो शेल्टर होम में जब मैंने वॉलंटियर स्टार्ट किया था, बिल्कुल इसी तरीके से वो इवेंट्स पे मुझे बुलाते थे एज अ हेल्पर के यहाँ पे सेटिंग कर दे, वहाँ अरेंज कर दे, इस तरीके से। और करते करते जब थोड़ी सी और बातचीत बढ़ी, कॉन्टैक्ट्स बने, तो आई स्टार्टेड काउंसलिंग ओवर देयर। और उसी दौरान जो है ये सारी लड़कियां वहाँ पर आया करती थी। और मैंने एक दफ़ा पहले भी मेंशन किया था कि ये जो स्टोरीज़ जो मैंने लिखी हैं, दे आर ट्रू स्टोरीज़।
सारी सच्ची कहानी है और ये सब की सब 2016 से 2020 के बीच की कहानी है, तो ये इतनी पुरानी भी नहीं है, जिससे आप अंदाज़ा लगा सकते व्हाट्सएप हैं भी कि था, अभी जिसमें मैसेज फेसबुक भी था, इंस्टा भी था और ट्विटर भी था, और कहने को तो पूरी दुनिया को बताई जा सकती थी, लेकिन फिर भी आप तक पहुंची और आपने अपने हिसाब से। तो मैंने अराउंड 50 प्लस क्लाइंट्स को वॉलंटियर किया, और सिर्फ काउंसलिंग नहीं, मैंने उनको स्टार्ट जो है उनकी रेज्यूमे बिल्डअप से किया था। उन्होंने मुझे ये असाइन किया था कि ये लड़कियां इस तरह से जो आती हैं, काउंसलिंग उस वक्त कोई और करता था, तो आप इनकी जो है जॉब्स में हम वो लोग हेल्प भी करते थे, तो आप इनकी जो है रेज्यूमे बना के दे दें इस तरीके से, और फिर रेज्यूमे बना के मैं इनको समझा देती थी जो भी, और फिर आहिस्ता आहिस्ता ऑफ कोर्स आई मूव्ड अप। तो उस 50 में से तकरीबन 18 जो है सारी की सारी बहुत टच की, रोंगटे खड़े हो गए। कौन सी स्टोरी ने आपको रुला दिया? 2 स्टोरीज़ जो इसमें आखिर में है, उन्होंने बहुत ज़्यादा जो है एक्चुअली उन्होंने ही मजबूर किया कि मैं ये लिखूं। एक बहुत यंग लड़की की स्टोरी है जिसने जो ना वापस पाकिस्तान जा सकती थी, ना अपना घर वहाँ पर रह सकती थी, क्योंकि बार बार उसको मदर से जो पाकिस्तान में यही उसको होता था कि नहीं तुम वापस नहीं आ सकती, अगर आओगी तो मर के ही आओगी, आओगी तो मर के ही आओगी, तुम्हारी बहनों की शादी नहीं हो पाएगी, तुम ये क्या करने चली हो। तो वहाँ पे भी ज़िंदगी कोई शानदार नहीं थी। बिल्कुल। तो फिर उसने अपनी माँ की बात को बहुत ज़्यादा ही दिल पे ले लिया, उसने कहा वापस नहीं आ सकती, और अगर जाना ही है तो फिर मर के दिखाया उसने, और ये सब कुछ हमने वहाँ पे ख़ुद अपनी आंखों से देखा। और दूसरी स्टोरी, इसके बाद मैंने काफ़ी अरसे तक गैप लिया था काउंसलिंग में, मैं जा ही नहीं पाई थी दोबारा। आपने खुद पे भी तारीख कर ली थी? बहुत ज़्यादा। तो उसके बाद फिर जब स्टार्ट किया तो एक और इंटेंस केस आ गया कि किस तरीके से जो है एक औरत का बच्चा लेके किस तरीके से उसको जो है वापस भेज दिया गया, डिपोर्ट कर दिया गया। औरत को डिपोर्ट, बच्चा और अपने साथ, बेटा यहाँ पे रख लिया गया। अच्छा। तो इस तरीके के बहुत ऐसे केसेस हुए। फिर मैं पाकिस्तान में लोगों से थोड़ा थोड़ा बात करने शुरू हुई तो किसी को पता ही नहीं होता था। हाँ। वो सब कहते थे कि ऐसा नहीं होता, वहाँ पर तो बिल्कुल भी नहीं होता, ऐसा हो ही नहीं सकता। तो मैंने कहा इतना बड़ा शेल्टर होम जो यूएस में खड़ा है, हाँ। तो वो कोई झूठ तो नहीं है ये सब कुछ। तो उसी टाइम फिर मैंने शेल्टर होम की जो ख़वातीन हैं उनसे डिस्कस किया कि मैं अल्लाह ताला ने सलाहियत दी है मुझे, और मेरी बहन को माशाल्लाह स्किल्ड राइटर है, वो भी फ्रीलांस राइटिंग करती है जी। मैंने उनसे डिस्कस किया कि मैं लिखना चाहती हूँ इंटरव्यूज़ करके, कोर्स आइडेंटिटीज़, नाम्स वगैरह, नेम्स चेंज करके, तो मैं ये स्टोरीज़ को जो है सामने लाना चाहती हूँ। उन्होंने परमिशन दी। 18 स्टोरीज़ मैंने सिलेक्ट की और उसमें से सिर्फ 9 मैं लिख पाई, क्योंकि बहुत सारे क्लाइंट्स ने बीच में ही ड्रॉप आउट कर दिया। वो नहीं चाहते थे कि आप चाहे नाम चेंज कर दें, चाहे जगह चेंज कर दें, नहीं पता चलना चाहिए लोगों को हमारे बारे में। तो आप ख़ुद अंदाज़ा लगा लें कि अभी तक लोग नहीं बात करना चाहते, क्योंकि वो अभी भी डरते हैं। बड़ी कहानी है भाई। डॉक्टर हिना से भी हम पूछें भाई, आप हमने शायरी तो ॿुधायो कुछ, तव्हां जॾहिं एतिरो माशाल्लाह ज़बरदस्त आहे, तव्हां होस्ट बि कयो था, निज़ामत बि संभालियो था, मां चाहूं तव्हां हिते अची वियो, हिते निज़ामत संभालियो। जी जी, तव्हां पंहिंजी जाइ रखो। छा तव्हां चाहियो पिया मूंखां शेयर? ॾिसो, इहो डोमेस्टिक वायलेंस जी जेका ॻाल्हि हले पई असांजे माशरे जी, अच्छा इहो हिकिड़ो ख़ाली आउं पॉइंट ऐड करणु चाहियां थी, जो असां वटि हुते कैनेडा में सेकेंड जनरेशन इज़ नॉट सफरिंग, it's always the first generation immigrants who undergo this domestic violence। ठीक आहे, पोइ चाहे वो इमोशनल वायलेंस छो हुजे, जेको सेकेंड जनरेशन आहे उहो नथो सफ़र करे। ऐं हिननि जी जेका तव्हांखे हिते सभु ॻाल्हियूं आहिनि, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, दे नो देयर राइट्स। एग्जैक्टली। जीअं मुंहिंजा ॿार आहिनि, उतां जा ग्रेजुएट्स आहिनि, हाई स्कूल उतां कयो अथनि, तव्हां उन सां लेफ्ट राइट नथा ॻाल्हाए सघो। मां उन्हनि सां तमामु मुहतात रही ॻाल्हायां थी, छो जो असांखे ख़बर आहे असांजी लिमिट्स छा आहिनि, ॿारनि जी लिमिट्स छा आहिनि, त पोइ हिकिड़ो प्रॉपर जनरेशन रेस थिए थी। अच्छा ख़ैर, शाइरी उतां खां ई मां शुरू कयां थी। मुंहिंजा ॿाहिरि काफ़ी कावड़नि था मुंहिंजे इन शेर ते। विरासतों की किताब खोली तो नाम मेरा कहीं नहीं था। वाह वाह वाह। विरासतों की किताब खोली तो नाम मेरा कहीं नहीं था। मैं चुप थी, सोचा कि इसमें शायद मेरे कबीले की भी रज़ा थी। मैं चुप थी, सोचा कि इसमें शायद मेरे कबीले की भी रज़ा थी। इहो हिकिड़ो शेर आहे। ॿियो कैनेडा में, थैंक यू, इहो अॼुकल्ह घर जी कहाणी आहे। ॿियो कैनेडा में रहंदे हिकिड़ो तव्हांखे गज़ल जेको मुंहिंजी किताब में बि आहे, उर्दू में ई आहे,
यहाँ बिन मौसमों की बारिशों का सिलसिला है, सॼे साल तो बारिश थिए थी। यहाँ बिन मौसमों की बारिशों का सिलसिला है, नमू की मुंतज़िर कुछ कोपलों का सिलसिला है, नमू की मुंतज़िर कुछ कोपलों का सिलसिला है, और फलक से जो भी उतरे क्या गिला उसका कि यूं भी, फलक से जो भी उतरे क्या गिला उसका कि यूं भी, ज़मीं पर सांस लेती ख्वाहिशों का सिलसिला है। और जुनूने इश्क के रास्ते में है एक ऐसा दरिया, जुनूने इश्क के रास्ते में है एक ऐसा दरिया, जहाँ पर तैरते टूटे घड़ों का सिलसिला है, जहाँ पर तैरते टूटे घड़ों का सिलसिला है। और ये हिजरत रास आती है परिंदों को जभी, तो ये हम सब हिजरत ज़दा लोगों का है, ये हिजरत रास आती है परिंदों को जभी, तो बहुत ही दूर तक उन टोलियों का सिलसिला है, बहुत ही दूर तक उन टोलियों का सिलसिला है। और कहीं पर तीरगी फैली हुई है आसमां तक, कहीं पर तीरगी फैली हुई है आसमां तक, कहीं पर रोशनी के दायरों का सिलसिला है। क्या बात है। और मोहब्बत का यकीन जब से हवाओं ने दिलाया, मोहब्बत का यकीन जब से हवाओं ने दिलाया, गुलाबी गुनगुनाती खुशबुओं का सिलसिला है, गुलाबी गुनगुनाती खुशबुओं का सिलसिला है। बहुत शुक्रिया। अॼु ॻाल्हि पे हले परदेस जी, स्पेशली जेके परदेसी परिंदा आहिनि उन्हनि जा हिकिड़ा पंहिंजा मिज़ाज थियनि था। ऐं मैडम हिना अम्बरीन तारिक साहिबा बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, हुन सां गॾु डॉक्टर कुरतुल आहिनि, इरशाद साहिबा बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। ॿई मुसनिफ़ आहिनि, राइटर आहिनि, ऑब्ज़र्वर आहिनि, ॾिसनि थियूं मुआशिरे खे ॿिन्ही एंगल सां। ऐं हुन सां गॾु गॾु असांजी ज़बरदस्त आपा नसीम ऑनलाइन आहे कॉल ते। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम, वेरी गुड मॉर्निंग। वेरी गुड मॉर्निंग। आपा कीअं आहियो तव्हां? हा ज़बरदस्त, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। परदेसनि जूं कहाणियूं ॿुधो पिया न पा? हा बिल्कुल मां ॿुधां पई, बिल्कुल ॿुधां पई। ऐं तमामु हिननि जो बहितरीन कमु आहे ॿिन्ही ॼणनि जो। जी जी। डॉक्टर साहब जूं इलाही तमामु बहितरीन ॻाल्हियूं। ऐं मां डॉक्टर साहब खां बि सवाल कंदसि त तव्हां जो हेतिरा कम गॾिजी कयो था गॾे, त उहे कीअं था तव्हां करे सघो सभु, उनजो टाइम कीअं था कढो? हा। ऐं ॿियो हुन अदीअ सां मुंहिंजो इहो ई सुवाल आहे जी त तव्हां जेका ॻाल्हि कई त जेके छोकिरियूं ॿाहिरि शादी करे वञनि थियूं, माइट सम्झनि था त वाकई छोकिरियूं असांजूं माना पैसनि सां खेॾंदियूं ऐं ख़ुशि हूंदियूं, पर मां सम्झां थी त ईअं न आहे। ऐं जेके माइट सम्झनि था त असां ॿाहिरि धीअर ॾींदासीं त असांजूं धीअर ख़ुशि हूंदियूं, अयाशियूं कंदियूं, हे कंदियूं, पर मूं ॾिठो आहे ऐं मां ॾिसी बि आई आहियां त उते तमामु हिकिड़ो मुश्किल कमु आहे उते रहणु ऐं उते सर्वाइव करणु। ऐं छोकिरियुनि खे उते ख़ासि तौर ते हितां पाकिस्तान मां जेके वञनि थियूं उन्हनि जे लाइ तमामु मुश्किलात इलाही वधीक आहिनि। सही ॻाल्हि आहे पा, वॾी महिरबानी आहे पा। ॿई सवाल जी जी, ॿई सवाल पुछूं था, ॿई सवाल पुछूं था। ऐं वाकई हिते जेके माइट ॾिसनि था त असांजी धीअ ॾाढी ज़बरदस्त जीन्स जी पेंट पातल आहे, शर्ट पातल आहे, फलाणे मंज़र जे साम्हूं हुनजी फ़ोटोज़ ॾाढा सुठा था लॻनि, पर हुनजे पुठियां कहिड़ा कहिड़ा मंज़र आहिनि हिन खां। जी जी आपा, न न जस्ट ॾिसनि था पर उन सां को फ़र्क़ु कोन थो पए। अंदर जी कहाणी था ॾिसो, अंदर जी कहाणी डिफरेंट आहे। शटर होम में डॉक्टर कुरतुल ॿुधाए पई कहाणी जेके हुन लिखियूं आहिनि, कुरतुल तमामु कहिड़ियूं ज़बरदस्त आहिनि। ऐं हुन छा ॾिठो आहे, छा हुननि खे हुन पंहिंजो वाच कयो आहे, ऐं हुन ज़बरदस्त जेको किताबु लिखियो आहे तमामु ज़बरदस्त दिमाग़ आहे। इन जी वॾो तमामु महिनत वारो कमु आहे। बिल्कुलु आपा, बिल्कुलु। वॾी महिरबानी। सवाल ॿई पुछूं था, ॿई पुछो था। पहिरियों सवाल तव्हां खां थो पुछां त तव्हां डॉक्टर बि आहियो, ॿार बि, घर बि, त इहे कम ऐं शाइरी बि, इहे कम कीअं था करे सघो एतिरा कम? आपा जो सवाल आहे। इन जो हिकिड़ो ई जवाबु आहे, टाइम मैनेजमेंट। ऐं छो जो यूनिवर्सिटी लाइफ खां ई कॉलेज में जेको मैगज़ीन निकिरंदो उन जी एडिटर हूंदी हुअसि। ऐं जेके नंढा वंढा प्रोग्राम्स थींदा हुआ वॉलंटियर ऑर्गेनाइज़ेशन्स जा, उन्हनि खे होस्ट मां कंदी हुअसि। ऐं यकु हिते हुते भॼ भॼा लॻी पई हूंदी। पोइ जॾहिं रिज़ल्ट ईंदो हो त टॉप 10 में मुंहिंजो नंबर बि हूंदो हो। त उहो हिकिड़ो टाइम मैनेजमेंट हूंदो आहे, उहो यकी अञा ताईं मुंहिंजो हले पियो। त इन जे करे बाक़ी जेके रही ॻाल्हि शेयर कीअं था थियनि, त इहो हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे। उन जे लाइ मूं कॾहिं टाइम कढियो कोन्हे। जीअं मां तव्हांखे चयो न, क्लिनिक में बि वेठे शेयर थी थो वञे, राति जो 4 बजे निंड मां उथी हिकिड़ो नज़्म थी वियो, वरी सुम्ही रहीसि। दैट्स डिफरेंट, आई कैन नॉट एक्सप्लेन दैट। छो जो तव्हां सुबुह जो उथंदा हूंदो
ये रात चुम छा लिखियो आहे ई करे न यादि करे करे इंसान खे तव्हां कंहिं फितरी शाइर सां ॻाल्हायो जेकॾहिं त उनखे पंहिंजो लिखियल यादि रहंदो जॾहिं सुबुह जो निंड मां उथंदो हाँ आहे न। तो इहो आहे चलो अथव। भाई इहो कमाल आहे आपा टाइम मैनेजमेंट असां हमेशा चवंदा आहियूं टाइम मैनेजमेंट और आपसे आपा का यही सवाल था कि आपने जो इतनी कहानियाँ लिखी हैं ज़ाहिर है कुछ ऐसा देखा आपने और ये शेयर किया तो अब ये जो पाकिस्तान में लोगों को पता नहीं है जो ख़ास तौर पे पेरेंट्स ये कहते हैं कि हमारी बेटियां बाहर शादी करके जाएंगी और पैसों के साथ खेलेंगी और वहाँ पे जो है वो बड़ी इंटरटेनमेंट है ना वेदर चैलेंजेस हैं ना सोसाइटी का चेंज होना है बस वो शादी के बाद हनीमून पीरियड ही होगा उनका तमाम लेकिन तब पता चलता है जब वो इस तरह की किताबों में शामिल हो चुकी होती है तो क्या करना चाहिए मेरे ख्याल से एजुकेशन और कॉन्फिडेंस बहुत ज़्यादा ज़रूरी है ज़बरदस्त। और पेरेंट्स की सपोर्ट। ज़बरदस्त बात की आपने। बहुत सारी फैमिलीज़ यहाँ से भेज तो देते हैं लेकिन फिर वो सपोर्ट नहीं कर पाते हैं और बहुत सारी वजूहात होती हैं। मुझे लगता है चाहे कुछ भी हो जाए आपको अपने बच्चों को सपोर्ट करना चाहिए हर हाल में, फाइनेंशियली भी और मेंटली भी। तो ये जो है सबसे बड़ी बात है कि आपको अगर पता है कि आपके पास आपके पीछे भाई की, बहन की, माँ बाप की बहुत सपोर्ट है तो मेरा नहीं ख्याल है कि कोई आप पे उंगली भी उठा सकता है। वहाँ पर बात यही होती है कि उनको मालूम होता है कि क्योंकि फाइनेंशियली स्टेबल नहीं है, भाई नहीं है तो बेटियाँ ही बेटियाँ हैं, या चलो अगर भाई भी हैं तो छोटे हैं, तो इसलिए थ्रेट करना ईजी होता है। लेकिन जहाँ उनको मालूम है कि आपके बाप और आपकी माँ जो हैं आपकी साइड पे हैं, चाहे गलत है या चाहे सही है, वो आप ही का साथ देंगे। देखिए डॉक्टर कुर्रतुल, वेस्ट का तो एक ट्रेंड है, बिल्कुल, शादी की, एग्रीमेंट किया, व्हाटएवर या रिलेशनशिप में जो भी रहे, शादी भी की, बच्चे भी हो गए, अगर बात समझ में आती है तो गो ऑन, नहीं तो यू गो योर वे, आई गो माई वे। वहाँ पे तो इजी है, लेकिन हैप्पीली ज़िंदगी गुजारना है। हम बड़ा खींचातानी में रहते हैं, स्टेक को लगाते हैं, रिश्तों को लगाते हैं, फिर वो सोसाइटी का प्रेशर, तो हम प्रेशर में ज़्यादा घुट घुट के जीते हैं और हम अपने लिए नहीं जीते हैं। दैट्स द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग। जैसे आपने कहा ना कि बच्चे, आजकल के बच्चे बड़े चेंज है, उनका ट्रेंड बिल्कुल वो अपने स्ट्रेट फॉरवर्ड है, झूठ नहीं बोलना सीखा उन्होंने, जो दिल में बात है वो कर दी। हम संभालते हैं किसी को बुरा ना लगे। सही बात है। हम वो है ना, चार्ल्स गॉबेज एक बड़े राइट कॉमेडियन, उन्होंने कहा कि मुझे नहीं पता कि जो लोग खुश रहते हैं वो कैसे खुश रहते हैं, लेकिन जो परेशान रहते हैं दे ऑलवेज ट्राई टू प्लीज एवरीबडी। बिल्कुल सही कह रहे हैं आप। दूसरों को खुश करने के चक्कर में होता है ना वो, इसीलिए अभी ना किताब शायरी जो अच्छी होता है जो उजाले बांट देना तुम, उन्हें जना लो, उजाले बांट देना तुम। मां समझो मूंखे ॾिना अथव, मूंखे विराइणा आहिनि कुझु, उन्हें जना लो। तव्हांजी किताब जो नाला उजाले बांट देना तुम, कॾहिं लिखियो अथव? इहो त सालनि जी महिनत आहे। इंतखाब जेको 2020 में छपियो हो। अच्छा, कोविड में? कोविड में, सो जो दैट वाज द टाइम जब हमारी और सारी एक्टिविटीज़ ख़त्म हो गई थी और मेरे फ्रेंड्स मेरे पीछे पड़े हुए थे कि अब किताब आनी चाहिए। तो 2016 में वो किताब कंपोज हुई थी एंड फॉर डिफरेंट रीजंस वो नहीं प्रिंट हो पाई। मेरे पास टाइम नहीं होता था और चीज़ें मुझे ज़्यादा इम्पोर्टेंट लगती थी। मुझे लगता था कि शायरी की किताबें आ जाएगी, जब देखा जाएगा। लेकिन जब कोविड आया 2020 और सबका पॉजिटिव आया और कुछ हो रही, कुछ हो ना जाए, छपवा लो। अपनी जिंदगी में किताब तो देखती जाओ, और टाइम है तो कम से कम किताब तो देख लूँ। तो बस फिर वो मैंने जल्दी जल्दी उस पर काम किया क्योंकि वो रेडी तो थी ऑलमोस्ट, प्रिंटिंग ही करवानी थी। तो फिर दैट वाज प्रिंटेड इन नवंबर 2020। सही तव्हांजो वालिद साहब वर्क साहब तो उन जो केतिरो असर रहियो लिखण ते, जीन्स में जो तव्हां शामिल आहे? त ॾिसो, जीन्स ग्रैंडफादर से भी चल रही थी, चचा भी लिखते थे, ताया वो भी यू नो दे वर नॉट डॉक्यूमेंटिंग बट दे वर सेइंग वर्सेस। और फादर की तो प्रॉपर डॉक्यूमेंटेशन थी। और 50s में भी वो सखर में दावत जो रिसाला निकलता था, फिर उसके बाद नौजहान, फिर उसके बाद अल वहीद के एडिटर थे वो, फिर मेहरान, हलाल पाकिस्तान, लाइक यू नो यू नेम इट, और वो सारे, और उनके अपने नॉवेल्स और स्टोरीज। तो उन्होंने कभी शायरी पे बहुत ध्यान नहीं दिया, ऑल्दो ही वाज अ वेरी गुड पोएट। और हमारे कहने पर एक दो छोटी छोटी बुक्स उन्होंने अपनी शाया कर ली थी।
लेकिन उनका ये जो वो बहुत रजायत पसंद है, वेरी पॉजिटिव पर्सन और बहुत ओपन माइंडेड और लिबरल, नॉट नेगेटिवली, लेकिन ये कि जियो, जीने दो, तंग नहीं करो। अच्छा अगर आप कह रहे हो कि ये सही, ये दिन है, और अगर किसी को रात लग रहा है, लेकिन आप खुश है ना, ये दिन है, चलो ठीक है दिन है, इसको कहने दो ना, तुम्हें क्या हो रहा है। यू नो, ही वाज दैट काइंड ऑफ अ पर्सन कि किसी को बॉदर नहीं करना है। सो आई थिंक कि मेरे अंदर वो चीज़ आ गई है। तो फ्रेंड्स मेरे भी लिमिटेड होते हैं, टाइम मैं भी नहीं देती किसी को। वहाँ पे अच्छा वो बता दिया हम देखने वालों को भी पता चल गया कि आसरा करके पहुंच जाए कनाडा के, ना टाइम देंगे, टाइम नहीं है भाई, इधर फोन में बात कर। मेरे पास गेस्ट बहुत आते हैं ना, तो हम लोग बहुत, मेरे हस्बैंड अच्छा टाइम ना देने के बावजूद उसमें क्या होता है ये तो सुनिए, वो जो भी गेस्ट आते हैं वहाँ तो आपको पता है किस तरह के गेस्ट आते हैं, 1 महीना रहने वाले, 2 महीना रहने वाले, स्टे होम गेस्ट। तो फिर से मेरा ये एटीट्यूड होता है कि ऐसा माहौल बना कोई आ ही नहीं, ये किचन है and this is the house, suit yourself, please don't depend on me। मेरा रूटीन नहीं चेंज होता। सही। जो गेस्ट हैं वो आप फील एट होम करके रहें तो ठीक है, आप रह लें, और प्लीज मुझसे कोई कंप्लेन ना करे। जो चीज़ की जरूरत है मुझे बता दे, मैं ला दूंगी। हाँ, और हो सके तो बर्फ साफ कर दीजिएगा। नहीं वो सब भी नहीं। अच्छा फिर उसके बाद वो जो चीज़ें होती है ना जो ला दूंगी, वो मुझसे ज़्यादा मेरे हस्बैंड उसकी केयर कर रहे होते हैं कि किचन में कुछ मिसिंग ना हो, फ्रिज खाली ना हो, मेहमान है, तो मेरा रूटीन नहीं चेंज होता। तो दैट्स व्हाई माय गेस्ट्स आर आल्सो लाइक हैप्पी विद मी कि दे फील एट होम, बिकॉज़ आई डोंट यू नो। लेकिन जो यहाँ से जाते होंगे गेस्ट, वहाँ पे वो फिर थोड़ा माइंड करते होंगे? नहीं करते, नहीं, क्योंकि दे सी मी, आई एम अ वर्किंग वुमन। तो आई कम फ्रॉम अ फैमिली ऑफ वर्किंग, मेरी अम्मी टीचर, मेरी सारी खालाज वर्किंग, मेरी ममानी वर्किंग, तो वो जो भी मेरे घर में मेहमान वहाँ तो सारा वर्किंग वाला सिस्टम है, तो यहाँ से कोई वो वर्किंग, ये वाली अयाशी नहीं है कि वो भाई मासी को काम बताया, मुलाजिम को काम बताया और सो गए, उठे तो वो खाना भी तैयार, घर भी साफ, बच्चे भी आ गए, सारा ये तो अभी मतलब प्लेजर है। ये तो ये लोग, ये जो लेडीज आती हैं ये खुद वर्किंग वुमेन है, सो दे अंडरस्टैंड कि वो भी यही करती है, मैं भी यही कर रही हूँ। एग्जैक्टली। डॉक्टर कुरतुलैन, आपका ये एक्सपोजर माशाल्लाह ज़बरदस्त है वहाँ का। कभी आपने ट्राई की कि हमारे पास जो शेल्टर होम्स हैं यहाँ पर, वो आप विज़िट करें, उनसे पूछें, फिर उन चीज़ों का मुआवजा करें? बिल्कुल। मेरी यहाँ पर 2 ऐसी शख्सियात से मुलाकात हुई भी थी। शीमा किरमानी जो तहरीक नस्वां की फ़ाउंडर हैं, और महनाज रहमान साहिबा जो औरत फाउंडेशन चलाती हैं। मैंने बिल्कुल उनसे जो है नेटवर्क बनाने की बहुत ज़्यादा कोशिश की, और जो कि कामयाब भी रहा है माशाल्लाह से। तो अब दया फाउंडेशन के साथ जो है हम कुछ नेटवर्क सिस्टम कुछ बिल्डअप करेंगे, जैसे यहाँ से जाने वाली बच्चियाँ या मर्द भी, लड़के भी, जिनको ज़रूरत अगर पड़े तो एटलीस्ट उनको पता हो कि अगर किसी ने तो सोचा मर्द बेचारों का भी, उन पे भी बड़ा जुल्म होता है, उनको भी बीवियां घर से निकाल देती हैं, उनको भी बड़ा काम करना पड़ता है, वहाँ पर भी ऐसी हालत मैंने देखी है। एक स्टोरी ऐसी है इंटरेस्टिंग सी, जो कि एक लड़के के बारे में है जो कि मेरा क्लाइंट था वहाँ पर। अच्छा। तो हमने मतलब बहुत कोशिश की है कि कुछ नेटवर्किंग जो हम कर सकें, ताकि अगर फैमिली सपोर्ट नहीं है तो आपके पास एटलीस्ट ये दूसरा रास्ता, ये ऑप्शन है कि आप जो है किससे रीच आउट करके किस में कन्फाइड कर सकते हैं कि अपनी बात कह सकें और अपने मसले जो हैं आप सॉल्व करवा सकें। तो इस तरीके से, और यहाँ पे भी माशाल्लाह से शेल्टर होम्स जो मैंने देखे हैं, पहले का तो मैं नहीं जानती कि कैसे थे, लेकिन अब विद मूविंग टाइम्स अब जो शेल्टर होम्स जिनकी मैं बात कर रही हूँ, ये तो माशाल्लाह बहुत अच्छे स्केल पर काम भी कर रहे हैं और सपोर्ट भी करते हैं, और माशाल्लाह बहुत ज़्यादा जो है वो हेल्प करते हैं। अब तो पाकिस्तान में भी ओल्ड एज होम्स बनना शुरू हो गए। बिल्कुल, कि भाई ज़ाहिर है कोई जॉब करने जा रहा है, उनके पीछे मैंने रिसेंटली अभी अटेंड किया लास्ट वीक, तो कुछ तो ऐसा माहौल बने ताकि उनको किसी अटेंडेंट की तो ज़रूरत होती है। बिल्कुल। सबसे पहले तो मुझे लगता है दुख ही होता है ये कि ओल्ड एज होम बनना ही नहीं चाहिए। इतना मतलब दुख की बात है कि, लेकिन जब एक एक बेटा, दो एक एक बेटी होगी जिनके यहाँ, तो वो जॉब करने जाएगी तो घर पे उन उम्र रसीदा ख़वातीन हो या मर्द, उनका कौन ख्याल रखेगा? पॉजिटिव भी है, नेगेटिव भी, दोनों इम्पैक्ट इसमें शामिल है। माहौल पे डिपेंड कर रहा होता है ना किसको। हमें भी अब बड़ा होना है, हमारे बच्चे, हमारे जो बड़े थे, हमने तो उनकी बड़ी केयर की। जैसे डॉक्टर हिना ने कहा कि अब आजकल के बच्चे स्ट्रेट फॉरवर्ड हैं, लेकिन हम फुफियों में, ताइयों में, इसमें कि हमें वो है कि झुक के मिलना है, ये करना है। अच्छा डॉक्टर हिना, तहां माशाल्लाह लेखक सब शइ, ये जीन्स तहां ते पोता, तहांजे ॿारनि ते पोता लिखनि, बिल्कुल आहे, उन्हनि खे पंहिंजी हिस्ट्री जी ख़बर आहे? तहांजा उते ॿार चलो ब्रॉट अप सॼो उनजो वेस्ट में आहे, बिल्कुल ख़बर अथनि त सखर जे भरिसां ईच एंड एवरीथिंग, छो जो इहो तव्हां में हूंदो आहे जो तव्हां कीअं पंहिंजे ॿारनि जो ब्रॉट अप कयो पिया। त मां बिल्कुलु कनेक्टेड ॿारनि खे रखियो,
ऐं मुंहिंजा ॿार मुंहिंजी भेण खे आंटी कोन था चवनि, ख़ाला चवनि था, ऐं मामू चवनि था, चाचा चवनि था, अंकल नथा चवनि। त इहो उतां जो बि जेको घर में कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि? इंग्लिश, उर्दू, सिंधी मिक्स बलोची बि, ऐं इवन हुतां जो बि जेको हिकिड़ो हाणे नओं ॿार ॼाओ आहे 6 years जो आहे हिकिड़ो छोकिरो, उहो उनखे बिल्कुलु उर्दू टूटी फूटी अचे थी, पर उनखे बि ख़बर आहे जो ताया चवणो आहे ऐं चची चवणो आहे ऐं उहो एक्सेंट असांखे सम्झ में बि नथो अचे, बट ही सेज़ इट। त इहो त असांजे मथां जो असां कीअं डेवलप कयो, ऐं मेक श्योर इहो बि इलाही कयो असांजो ईद बारात एटलीस्ट शादियुनि में कंप्लीटली ईस्टर्न ड्रेसिंग, ट्रेडिशनल ड्रेसिंग। त उहो हाणे हिते आहिनि ॿार मूंसां गॾु, त उन्हनि खे इहा आदत आहे, उन्हनि खे ख़बर आहे जो असांखे ईद ते फलाणो जोड़ो खपे, चूड़ियूं बि खपनि, जूता बि खपनि, टोपी बि खपे, दे नो इट। त उहो त आउट ऑफ क्वेश्चन आहे की मतिलबु ईअं सादा कपिड़ा पाए असां ईद कीअं कंदासीं। त डिवेलप करणी थी पवनि इहे सभु शयूं पाण खे। असां फ्यूचर प्लानिंग छा आहे तव्हांजी हाणे? वरी हली वेंदसि कुझु हाँ, केतिरो अरसो अंदाज़न? आई डोंट नो, मे बी another year or two, लेकिन ईअं आहे पर वञिणो आहे। हा, छो जो घर जेको हिकिड़ो मुंहिंजो कॉन्सेप्ट हो न, मतिलबु तव्हां हिकिड़ो 23-24 years में मुल्क छॾे ॾियो त तव्हांजो सॼो पंहिंजो तव्हांजी प्रैक्टिकल लाइफ ॿाहिरि शुरू थी वञे न, यू कैन नेवर गेट बैक टू द सिस्टम। आउं हाणे गाॾी पाण ड्राइव कयां थी हिते, मूंखे इहा ख़बर आहे जो हितां मुंहिंजी राइट साइड आहे, हाणे आउं राइट साइड ते निकिरां पई, हिकिड़ो पिकअप वारो अचे थो ऐं उहो चवे थो मूंखे राइट ते वञिणो आहे, एंड ही वांट्स टू गो अगेंस्ट मी। बाबा तुंहिंजो लेफ्ट साइड तां वञ, मूंखे पियो हारन लॻाए, छो जो लेडीज आई तूं ही ग़लति आई। मतलब इहो ये तो आगे देखें होता है क्या, ये तो अभी या इट इज वेरी डिफिकल्ट टू एडजस्ट लाइक दैट। सिस्टम तो असां इंटायरली डिफरेंट एग्जैक्टली कोलैप्स्ड आहे सिस्टम, असां वटि सिस्टम कोलैप्स्ड आहे, इनखे ठीक करे हिन पासे त पोइ बि डिफेंस जी गलियुनि में पोइ बि कुझु थोरो घणो लॻे थो पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, पर ॿिए पासे अञा हलिया वञो त इलाही डिफिकल्ट थी थो वञे। सदर बहरहाल हाणे केर पर छो जो असांजो मुल्क, मुंहिंजी धरती, ज़बरदस्त आहे, पंहिंजे ॿारनि में इहा शइ मोकिली, मुंहिंजो बचपन हिते, मुंहिंजो मेको पैगाम छा ॾींदो ॾिसण वारनि जे लाइ? महिनत मां डेफिनेटली हर कंहिंखे यको इहो चवां थी, हिकिड़ो त नॉन स्टॉप महिनत करणी आहे, उन खां सवाइ कुझु नथो थी सघे। ऐं ॿी ॻाल्हि जो असां ते असांजी कम्यूनिटी जो, असांजी सोसाइटी जो कर्ज़ आहे ऐं उनखे रिटर्न करिणो हूंदो आहे, ऐं उहो ज़रूरी न आहे जो असां उनखे वॉलंटियर वर्क करे ॾियूं, असां कंहिंखे स्माइल करे बि उहो रिटर्न करे सघूं था। त इहो कर्ज़ जेको आहे न, इहो हर कंहिंखे सम्झ में अचणु खपे जो दैट इज़ समथिंग वी हैव टू रिटर्न। थैंक यू। डॉक्टर कुरतुलैन, क्या पैगाम होगा देखने वालों? मैं देखने वालों को यही बोलना चाहूँगी कि अपने बच्चों को बहुत ज़्यादा अवेयरनेस दें, उनको तालीम दें और कॉन्फिडेंस में होना चाहिए, उनको अच्छे बुरे की तमीज़ सब पता होनी चाहिए, और टाइम लें आप अपना। अगर कभी कोई रिश्ता आया है या कुछ ऐसी है, या जॉब के लिए भी अगर कोई बाहर जाना चाहता है तो टाइम लें, उस चीज़ के ऊपर पूरी की पूरी सर्च करें कि क्या मेरे लिए अच्छा है, हर ऑप्शन को अपने वे करें और जल्दबाजी में कोई डिसीजन ना लें। Thank you very much, doctor. Thank you very much, doctor. Both doctors, both writers. Thank you so much. जी दोस्तों, ज़िंदगी आहे, ज़िंदगी जा काफ़ी सारा फ़ैसिला अहिड़ा हूंदा आहिनि जेके सोचे सम्झे कजनि। कंहिंजे बि तकड़ में का शइ डिसीशन न कयो वञे त बहितर आहे। इंसानु ॾाढो ज़बरदस्त नज़र ईंदो आहे सोशल मीडिया ते, त हू पंहिंजो बेस्ट शो कंदो आहे। सोशल मीडिया ते हर माण्हू पंहिंजो बेस्ट शो कंदो आहे, पर उनजो वर्स्ट छा आहे, उनजे लाइ थोरो पाण खे उनजे मुतालिक़ उनजे दोस्तनि सां, मिटनि माइटनि सां, पाड़े वारनि सां, मुखालफ़नि सां वेहणु खपे, ख़बर त पए, पोइ तजियो ऐं जेको रिज़ल्ट पाण कढंदो उहो वधीक बहितर आहे। ज़िंदगी जी माण्हू खे गुज़ारणी आहे, उनजे बारे में ॼाण तमामु ज़रूरी आहे। उॿहरा फ़ैसिला न करे, तकड़ में फ़ैसिला न करे। ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे, ख़ूबसूरत तरीक़े सां गुज़ारिजे। अॼोको प्रोग्राम असांजो हिते पहुतो, पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ताला वरी सुभाणे हयाती रही त तव्हां सां थींदी मुलाक़ात। तेसीं ताईं अल्लाह निगहबान।